ये केड़ी बदतमीजी है सूबेदार साहब? मैं मजबूर आया। सूबेदार साहब, तू सरकार जो मुलाजिम आई या बाबर खान जो चमचो? लाला पंहिंजे ज़बान खे बंद रख, नत तू छा कंदे सूबेदार साहब? एक तो तू बिना इजाजत लाला जे घर में दाखिल थियो आई, इन्ही जो तू मां तो खां हिसाब पोए वठंदुस पोए। हाँ सब खबर है, तू केतरो ठाऊ को आई। अंधार दिता मां तो के दिसी रहंदुस। सूबेदार साहब आ बाहर लो मां अचां तो। लाला असां तोखे चङी तरीक़े सां सुञाणींदा आहियूं, तूं असां सां गॾु हल, ईअं असां ॿाहिरि कोन वेंदासीं। सूबेदार साहब, लालो एतिरो भाड़ियो नाहे जो तव्हांजे ख़ौफ़ खां ॿाहिरि भॼी ईंदो। ओए ॿाहिरि वञण लाइ छो थो चवीं? ख़बर बि अथई त पुलिस न छॾींदी। ओए बदमाशी छाजी? कमदार दिता सूबेदार साहब ॾिसी छा थियो? वठोसि मुंहिंजो छा थो कढे? ॾिसो छा था, वठोसि हिनखे। लाला इज़त सां हली थो या क्या है पूरो? सूबेदार साहब लाले के मारियो न, थाने ते वठी हलो। सिपाहियो ॾिसो छा था, वठोसि खणी हलो थाने ते। बाबर खान कंदार ॾितो सूबेदार सां गॾु लाला खे अगवा कराया आहे। अरे मैं लालो सॼे ॻोठ खे डंड ॾियो आहे। बाबर खान ॻोठ लाइ उथो थो न बाक़ी छा कंदो? ना बावल यार, ये वडेरा ज़ालिम गरीबन लाइ किथे वठंदा? ऐं हा इहो बाबर खान इन लाइ उथियो आहे, इनजी चोरी थी वई आहे। मां सच चवंदुसि यार, लालो चोर ज़रूर आहे पर एतिरो किरल न आहे ऐं पंहिंजे चङे मुड़सी चोरी न कंदो। हा बावल, असां इहा ॻाल्हि सम्झूं था ऐं वडेरे बाबर खान खे केरु सम्झाए? अरे मैं लाले जी अल्लाह भलाई कंदो, उथी था हलूं। हा यार, असां लाले लाइ छा करे सघूं था? उथी था हलूं घर। कादन सोट लाला ते ॾुखियो वक़्त आयो आहे, पाण हथ हथ में ॾेई वेठा आहियूं। हा दा सोट लाला हिन वक़्तु जेल में आहे ऐं हुन जे पोयां को बि कोन्हे जेको हुनखे आज़ाद कराए सिवाय पाण खां। कादन पाण पुराणियूं ॻाल्हियूं विसारे करे सोट जो हाणे साथ ॾियूं। अदा घर हली करे पाण तयारी शुरू कयूं ऐं अॼु शाम ई ॻोठ निकिरी था हलूं। कादन पोइ उथी था हलूं पाण। सिपाही वाहब बस दयाल सिपाही वाहब, लाले कुछ ज़बान खोली या न? लाला मां भी तो को सब सचू कराए पो आजादी दींदुसि। सूबेदार साहब, लाले मता एतिरो ज़ुल्म कर जो सुभाणे खां पोइ लाले जो कयल ज़ुल्म तू बर्दाश्त सघीं। इहो पोइ सोचींदासीं, पहिरियों इहो ॿुधाए त बाबर खान जी चोरी में तो सां ॿियो केरु केरु गॾु हुयो? सूबेदार साहब, तू भी लाले खां सची न कराए सघे पोइ तुंहिंजा ई चुरवाग कुत्ता लाले खां छा सची करींदा? मां चोर न आहियां सूबेदार साहब, चोर न। लाला तू ये सच न कर। सिपाही वापस, सिपाही जावेद, इनके ओस्ताई कुटी ना रोस, जेस्तानी ही सच्चाई न करे, बटस। ओके सर। अदा वदा जवान तो ओपरा लगंदा। केरा जवान केंदे आया हो? भाऊ असां लाला जा सोट आहियूं ऐं लाला सां मिलण आया आहियूं। भाऊ लाला 15 ॾींहंनि खां वठी जेल आहे ऐं तव्हां लाले सां हाणे मिलण आया आहियो? भाऊ असां इन लाइ आया आहियूं जो लाला खे आज़ाद करायूं। भाऊ
लाला के कंहिं हल्के फुल्के गिरफ़्तार न आहे करायो, बाबर खान करायो आहे। ऐं हा, लाला बाबर खान जो चोर आहे। भाऊ लाला मुझे सोट रहे चालो करे मूंखे इज़तदार जे घर में नथो थी सघे। नी जो रेस मोब खान हिते न आहे, कोई बि लालो चोरी जे रात तव्हांजे घर में दाख़िल नथो थी सघे। हा भाऊ, लाला रेस मोब खान जो निमक खाधो आहे ऐं मूंखे पंहिंजे सौट ते यकीन आहे ऐं हू निमक हरामी नथो करे सघे। ठीकु आहे भाऊ, जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे सौट मथां एतिरो यकीन आहे पोइ तव्हां बाबर खान सां ॻाल्हाए सघो था। ऐं हा भाऊ, तव्हांखे ॿियो बाबर खान जो कमीनो न मिलंदो ॻोठ में। ऐं मूंखे नथो लॻे तव्हांजी ॻाल्हि मञे ऐं लाला खे हू आज़ादु कराईंदो। ठीक है भाऊ, गाल मञे तो ठीक है। अब तो असां पाण एसपी साहब सां ॻाल्हाईंदासूं। त पोइ ठीकु आहे भाऊ, तव्हां वञी बाबर खान सां मिलो। बादशाही जो खैर कंदार ले आल वाल गुड जा रेस या हाल खैर जा पर पंहिंजे कोट में लाला जा सोट आया आहिनि। कंदार का हाणे नंढा इहा हक़ीक़त आहे। हाणे इहे माठ करे कोट में न वेहंदा ऐं जेसि ताईं लाला खे आज़ादु न कराईंदा। कंदार परेशान न थी, उन्हनि खे बि लाले वांगुरु जेल मोकिलींदुसि। रेस नंढा हाणे मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? लाला जे सोटनि मथां नज़र रख। ठीकु आहे नंढा रेस, अॼु खां पोइ लाला जे सोटनि जे मथां मुंहिंजी नज़र रहंदी। ठीक है कंदार तू तो के इजाजत है इन कम करण लग। ठीकु आहे ॿुधायो। और शाबान किथे आहे? अटा साईं शाबान जो तू घर में अचा। इन्हीं बागे के समझाए समझाए थकजी पियो आहियां, पर काका समझ में अचे कोन थी। अटा साईं छा ॻाल्हि आहे, वरी नओं कमु थो कोई अची जाए। ना सदीक अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। इन्हीं करे चवां थो जो रेस मोहिब खान जी चोरी थियल आहे। मूंखे इहो भो आहे चंद्रो किथे अड़जी न वञे इन चोरी जे केस में। अदा सुबेदार अहिड़ो वीचारो न आहे जो कंहिं बेगुनाह खे खंबे खणी वञे। तोखे ख़बर न आहे सदीक, बाबर खान पाण पुलिस सां गॾु आहे ऐं कंहिं बि वारे खे ॾिसनि था त उन खे खंबे खणी वञनि था। अदा अला करो शाबान खे कुझु न थियो, शाम जे घर अची वेंदो। सदीक मां चंद्रे खे ॾिसां भला बचा होटल ते वेठा। शाबान दे खबर लाला आजाद थींदो या न? वड़िया में मूंखे कहिड़ी ख़बर, छा असां लाला जा वॾा आहियूं छा? शाबान नाराज़ न थी, मां सम्झो तोखे मथां ख़बर हुजे। हा साईं, मां घोटकी जो साहब बि आहियां ऐं हर हिकु ख़बर मां पाण वटि रखां। शाबान इन्ही ॻाल्हि खे छॾ, मूंखे इहो ॿुधाए तव्हां पाणी बंदि कयो या हले थो? वड़िया मां पाणी त सुबुह खां वठी बंदि करे आयो आहियां। यार शाबान मां हलां थो, मूंखे फसल में पाणी छॾिणो आहे। हा तूं वञ पंहिंजे धंधेदारी जी कर, ग़रीब जा ॿार। ठीकु आहे शाबान मां हलां थो। सदीक मां तोखे पहिरियां ई चयुमि बाबर खान होश विझी थो, उहो ई थियो। छा थियो आहे अदा बाबर खान खे? लाला के पुलिस हथां गुम कराए छॾियो अथई। तोखे पूरे घोटकी में 5 साल नज़र ई न ईंदो। छा अदा लाला मोहित खान चोरी करे सघे थो? छो न सदीक, छा लाला मोहिब खान खे माफ़ कंदो? लाला नामी गिरामी धाड़ियल आहे। ऐं हा सदीक, लाला कंहिंखे बि माफ़ न आहे कंदो। ॾाढे हाल वाल जा शाबान जो। सदीक दिमाग़ जी ख़बर नथी पए अलाए काॾे मरी वियो आहे। अदा साईं परेशान न थी, अला भलाई कंदो, अची वेंदो काॾे। ठीक है, अल्लाह कंदो ई थींदो। पुलिस जे वल चढ़ियो त निभाउ नज़र ई न ईंदो।